नाज़रीन, इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त केपीके में दहशतगर्दी ऐं सियासत जो गठजोड़ आहे। सूबाई हुकूमत नाकाम थी चुकी आहे। केतिरियूं ई माफ़िया कम कनि पियूं। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो आहे त केपीके में हुकूमत जी निगरानीअ में मंशियात जी स्मगलिंग थींदी आहे। मंशियात जो पैसो दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु थी रहियो आहे। नॉन कस्टम पेड गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई सूबाई हुकूमत खे करणी आहे। अता तारड़ वधीक चयो आहे त केपीके में अॼु बि अफ़गान तालिबान जी हिमायत में बयान अची रहिया आहिनि। जंहिं मुल्क जी सरज़मीन असांजे ख़िलाफ़ इस्तेमालु थिए उन सां मोहबत सम्झ में नथी अचे। वज़ीर आला केपीके अॼु जेल ॿाहिरां बीही नारा त हणे थो, पर दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ को बि बयान नथो ॾिनो वञे। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त केपीके में दहशतगर्दी ऐं सियासत जो गठजोड़ आहे। सूबाई हुकूमत नाकाम थी चुकी, केतिरियूं ई माफ़ियाज़ कम पियूं कनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो आहे त केपीके में हुकूमत जी निगरानीअ में मंशियात जे स्मगलिंग थींदी आहे। मंशियात जो पैसो दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु थी रहियो आहे। नॉन कस्टम पेड गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई सूबाई हुकूमत खे करणी आहे। अता तारड़ वधीक चयो आहे त केपीके में अॼु बि अफ़गान तालिबान जी हिमायत में बयान अची रहिया आहिनि। जंहिं मुल्क जी सरज़मीन असांजे ख़िलाफ़ इस्तेमालु थिए उन सां मोहबत सम्झ में नथी अचे। वज़ीर आला केपीके अॼु जेल ॿाहिरां बीही नारा त हणे थो, पर दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ को बि बयान नथो ॾिनो वञे।